मामा चाय। मामा मुखे अवां से हिकु ॻाल्हि करणी आहे। मामा जी जान मिठी दिए ता कुर्बान। पुट हिकु न 1000 ॻाल्हियूं चओ। मामा अवां छा था सम्झो? अम्मा वरी ॿीहर पीरनि जी हवेली में वेंदी छा? अरे न पुट, हाणे तो वरी मां छा लाइ होॾां वेंदी वाह? मामा अम्मा कोन मुड़ंदी। मूंखे लॻे थो त अम्मा हिते कुझु ॾींहं रही वरी पीरनि जी हवेली मोटी वेंदी। पर पुट तो त चए पे त कोट में तो वरी मां कैदीअ वारी ज़िंदगी पे गुज़ारी। मामा कैद त कुझु बि न आहे। हवेली त मुंहिंजे लाइ दोज़ख हुई। उहो छो वेंदी मुश्किल को इंसान जीअर ई दोज़ख में वेंदो आहे छा? मामा अम्मा कोन मुड़ंदी। हू कोन को बहानो करे मूंखे वरी हवेली वठी वेंदी। न न तोखे मां कोन छॾींदुसि, भले गोरी कुझु बि करे, पर तोखे मां हाणे हवेली ॾे कोन मोकिलींदुसि। बसि घणो थियो। न न मामा, अम्मा कोन मुड़ंदी। तूं मूंखे हवेली जे अज़ाब खां बचाए। मां उते नथी वञणु चाहियां। मां हिते तोसां रहणु थी चाहियां, तुंहिंजी ख़िदमत करणु थी चाहियां। हीर बाबा मां तुंहिंजी ॻाल्हि खे बि सम्झां थो ऐं तुंहिंजे अंदरि जे एहसासनि खे बि सम्झां थो। बराबरि तुंहिंजी मां हवेली ॾांहुं वञण लाइ ज़िद कंदी, पर मां खेसि हर किसी ने ॻाल्हि जी इजाज़त कोन ॾींदुसि। पीरनि असांखे रुसवाई खां सिवा ॿियो ॾिनो छा आहे? पोइ बि अम्मा ज़िद कंदी, मूंखे ख़बर आहे। दिलि जाए कर, इन ॻाल्हि खे आउं पाण थो मोहिजां, तूं फ़िक्रमंद न थी।